मूंखे आगाह कंदालू ख़िबरो वेझो ॻोठ ख़लीफ़ो आकिल हंगोरो में चुल्ह मां चिणग उथण सबबि पोहरतनि जा 40 खां वधीक घर सड़ी रख जो ढेर बणिजी विया। चुल्ह मां चिणग उथण सबबि कोली बिरादरी जे घरनि खे बाहि विकोड़े वई। बाहि लॻण सबबि जियो कोली हचू केसरो भगत चीलाराम हरचंद कोली समेत 40 खां वधीक पोहरतनि जा घर सड़ी विया। बाहि लॻण सबबि केतिरियूं बकरियूं सवे मण अनाज न्याणियुनि जे ॾाज समेत अल्ह तलह सड़ी रख जो ढेर बणिजी वियो। इतला ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, जंहिं सबबि बाहि समूरे ॻोठ खे विकोड़े वई। ॻोठाणा खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि। मूंखे आगाह कयूं पिया केतिरो वेझो ॻोठ ख़लीफ़ो आकिल हंगोरो में चुल्ह मां चिणग उथण सबबि पोहरतनि जा 40 खां वधीक घर सड़ी रख जो ढेर बणिजी विया आहिनि। मूंखे आगाह कयूं पिया बाहि लॻण सबबि जियो कोली हचू केसरो भगत चीलाराम ऐं हरचंद कोली समेत 40 खां वधीक पोहरतनि जा घर सड़ी विया। बाहि लॻण सबबि केतिरियूं बकरियूं सवे मण अनाज न्याणियुनि जे ॾाज समेत अल्ह तलह सड़ी रख जो ढेर बणिजी वियो आहे। मूंखे आगाह कयूं पिया ख़िबरो वेझो ॻोठ ख़लीफ़ो आकिल हंगोरो में चुल्ह मां चिणग उथण सबबि पोहरतनि जा 40 खां वधीक घर सड़ी रख जो ढेर बणिजी विया। चुल्ह मां चिणग उथण सबबि कोली बिरादरी जे घरनि खे बाहि विकोड़े वई। बाहि लॻण सबबि जियो कोली हचू केसरो भगत चीलाराम हरचंद कोली समेत 40 खां वधीक पोहरतनि जा घर सड़ी विया। इन हवाले सां ख़िबरो खां धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ज़ाकिर शहर लाइन ते मौजूद आहे। जी ज़ाकिर, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़िबरो वेझो ॻोठ ख़लीफ़ो आकिल हंगोरो में चुल्ह मां चिणग उथण सबबि कोली बिरादरी जे घरनि खे बाहि विकोड़े वई। ॾिसंदे ई 40 खां वधीक घर सड़ी रख जो ढेर बणिजी विया। बाहि लॻण सबबि जियो कोली हचो कोली केसरो भगत चेलाराम हरचंद कोली समेत 40 खां वधीक घर सड़ी रख जो ढेर बणिजी विया। बाहि लॻण सबबि 10 बकरियुनि समेत सवे मण अनाज न्याणियुनि जे ॾेज समेत अल्ह तलह सड़ी रख जो ढेर बणिजी वियो। ॻोठाणनि मूजिबि इतला ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुतो हुयो, जॾहिं त बाहि खे ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत विसाईंदा रहिया। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।